नौशेरो फिरोज में बदमनी बरकरार पुलिस ॾोहारियुनि सां ॿिट बणियल शहरनि जे एहतिजाज जूं ख़बरूं हलाइण तां 3 सहाफ़ियुनि ते FIR दाख़िल। तफ़सीलनि मूजिब गुज़िरियल राति वकीलनि जी ऑफिसनि जा ताला भञी बैटरियूं सोलर प्लेटूं ऐं मोटरसाइकिल चोरी थियण ख़िलाफ़ वकीलनि एहतिजाज कयो आहे। फारूक नगराज ऐं वली मोहम्मद जी अॻवानी में अॼु सेशन कोर्ट जे गेट आरो वकील बिरादरी एहतिजाज कयो ऐं SHO नौशेरो फिरोज ख़िलाफ़ मुबैना इल्ज़ाम लगाईंदे चयो त चोरनि जो साथारी SHO हटायो वञे ऐं वकीलनि जूं थियल चोरियूं फौरन वापसि कराए ॾिनियूं वञनि। ॿी सूरत में को बि केस न हलायो वेंदो ऐं कोर्ट जो बाइकआउट कयो वेंदो। जेसीं ताईं SHO न हटायो वेंदो तेसीं ताईं एहतिजाज जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची